अहम ख़बर है नाज़रीन नवाज़ा शेयर कंदासीं कराची खां रुकावटन बावजूद रवादारी मार्च जा काफ़िला प्रेस क्लब पहुंची विया। पुलिस की लठबाज़ी अवा के अपडेट ॾेई रहिया आहियूं। पुलिस रवादारी मार्च के कारकुननि मथां कड़की पई, केतिरा ई ज़ख़्मी ऐं गिरफ़्तार किया विया आहिनि। सिंधु नवाज़ घांगरो, रुमायसा जामी चांडियो, मुर्क मनान चांडियो, आलिया बख्शल ऐं ॿिया गिरफ़्तार किया विया आहिनि। रागी सेफ समेजो, वकार मला, हमज़ली चांडियो, अली पल, इस्माइल पवर ऐं ॿिया गिरफ़्तार थिया आहिनि। प्रेस क्लब साम्हूं रस्तो खुली वियो। प्रेस क्लब के पुठियां ऐं पासे वारनि रस्तनि ते धरड़ा। अवा के अपडेट ॾेई रहिया आहियूं। सोरठ सिंधु, रुखसाना हालीपोटो, मीरान काज़ी ऐं ॿिया गिरफ़्तार। जामी चांडियो गिरफ़्तारी बाद आज़ाद। अवा के अपडेट ॾेई रहिया आहियूं। कराची खां रुकावटनि बावजूद रवादारी मार्च जा काफ़िला प्रेस क्लब पहुची विया। पुलिस की लठबाज़ी। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल। सिंध रवादारी मार्च अज 3 तलवार का प्रेस क्लब ताईं रिथियल हो, जिथे अज कराची प्रेस क्लब के अॻियां ओचितो रवादारी मार्च जा अगवान पहुता, जिनके पुलिस गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में जेको आहे जामी चांडियो आहे, सीनियर सहाफ़ी शौकत कोराई समेत जेको जामी चांडियो जी धीउ आहे रूमा जामी, उनखे भी गिरफ़्तार कयो वियो। पुलिस ऐं जेके रवादारी मार्च जा अगवान आ, उन्हनि में सख्त जेको आहे पुलिस तशद्दुद कयो, जंहिं बाद कराची प्रेस क्लब जे अॻियां हिन महिल पुलिस हटी वई आहे। ॿिए तरफ़ ज़ेना मार्केट खां कराची प्रेस क्लब ईंदड़ जेको रस्तो आहे, उते क़ौम परस्त अगवान वेठल आहिनि, जिन में अमर सिंधु आहे, बख्तावर समेत ॿिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त अॼु जेके पुलिस कराची प्रेस क्लब जे अॻियां गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, जिन में सिंधु नवाज़ घांगरो आहे, हमज़ाद अली चांडियो आहे, आलिया बख्शल थल्लो आहे, काज़ी खिज़र हयात समेत 75 खां वधीक जेके सिंध रवादारी मार्च जा अगवान हुया, उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। ॿिए तरफ़ मज़हबी जमात जा जेके माण्हू आहिनि, उहे फुआरा चौक ते फसल आहिनि, जेके लॻभॻि ॿुधाए वञे पियो त वॾो अंगु आहे माण्हुनि जो, पर पुलिस उन्हनि खे रोके वरितो आहे। पुलिस शेलिंग पिण कई आहे। उन सां गॾु गॾु केंट स्टेशन जो जेको इलाइक़ो आहे, उते बि कुझु मज़हबी जमात जा जेके कारकुन हुया गॾु थिया, जंहिंखे पुलिस मुंतशिर करण जे लाइ शेलिंग भी कई आहे, हवाई फायरिंग भी पई आहे। पर हिन महिल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची प्रेस क्लब जी जेकी फ्रंट आहे, उते जेके कारकुन आहिनि उहे मौजूद न आहिनि। उनजी साइड में जेके माण्हू आहिनि उते वेठल आहिनि। पर ॿिए तरफ़ सुवार चौक ते जेकी कशीदगी आहे, पुलिस ऐं मज़हबी जमात जा जेके अगवान आहिनि, उनमें जारी आहे। ज़रियनि ॿुधायो आहे त लॻभॻि 70 खां 75 जेके ॿिन्ही जमातुनि जा कारकुन आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिए तरफ़ अॼु कराची जे साउथ ज़िले में 144 कलम लागू कयो वियो। सॼो ॾींहुं जेको आहे 3 तलवार ते वॾे अंग में पुलिस मौजूदु हुई, जेकी हालात हुई उन्हनि ते कंट्रोल कयो। पर कुझु देर बाद शाम जो जेको आहे ओचितो सिंध रवादारी जा जेके अगवान सिंधु नवाज़ घांगरो समेत ॿिया अगवान हुया, उहे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदा कराची प्रेस क्लब जे अॻियां पहुता, त उते वॾे अंग में जेकी पुलिस पहिरियां ई मौजूदु हुई, उन्हनि खे गिरफ़्तार कयो। पुलिस तशद्दुद भी कयो, जंहिं बाद नारेबाज़ी भी कई हुई। पर हींअर जेके हालात आहिनि उहे मामूल मुताबिक़ आहिनि। बाक़ी कराची प्रेस क्लब खां ज़ेनब ईंदड़ मार्केट जेको आहे, उतां हैदराबाद खां आयल जेको काफ़िलो आहे अमर सिंधु जी अॻुवानी में, उहे उते मौजूदु आहिनि। उहे सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि त जेके गिरफ़्तार कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ॿिए तरफ़ जिन ते तशद्दुद थियो आहे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक है आमिर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं कराची खां अहम ख़बर है। रुकावटनि बावजूद रवादारी मार्च जा काफ़िला प्रेस क्लब पहुची विया आहिनि। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं पुलिस जी लठबाज़ी कई वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पुलिस रवादारी मार्च जे कारकुननि मथां कड़की पई, केतिरा ई ज़ख़्मी ऐं गिरफ़्तार। सिंधु नवाज़ घांगरो, रुमायसा जामी चांडियो, मुर्क मनान चांडियो, आलिया बख्शल ऐं ॿिया गिरफ़्तार। रागी सेठ समेजो, वकार मला, हमज़ली चांडियो, अली पल, इस्माइल पवर ऐं ॿिया गिरफ़्तार। प्रेस क्लब साम्हूं रस्तो खुली वियो आहे। प्रेस क्लब जे पुठियां ऐं पासे वारनि रस्तनि ते धरड़ा। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हाणे शाहिद मीर सहतो असां सां लाइन ते मौजूद आहे, उनखां अपडेट मालूम कंदासीं। जी शाहिद, ॿुधाइजो। जी बिल्कुल। अॼु कराची प्रेस क्लब सिंध रवादारी मार्च रखियल हुयो, जंहिंखां पोइ पुलिस पारां जेको अॼु कराचीअ में
144 कलम लागू कयो वियो ऐं प्रेस क्लब अॻियां चारई जेके रस्ता हुया उहे बंदि कया विया। पर जेको काफ़िलो आहे रवादारी मार्च जो उहो अचानक जॾहिं प्रेस क्लब ते पहुतो त पुलिस जेका आहे उहा हिन ते काफ़िले ते कड़की पई ऐं पुलिस जेको आहे पुलिस ऐं जेको आहे मुज़ाहिरीन विच में तकड़ी थियूं, जंहिंजे दौरान पुलिस मुख़्तलिफ़ जेके अॻुवाण हुया उन्हनि खे गिरफ़्तार करे वई। जॾहिं त सिंधू गांगरो जेका अॻुवाण आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो। हुन सां गॾु जामी चांडियो आहे ऐं हुनजी धीउ आहे रुमासा चांडियो, बख्शल खेबो आहे, ताज मरी आहे, हाशिम कोसो समेत केतिरा ई अॻुवाण सैफ समेत जो जेको मशहूरु राखी आहे हुन समेत जेको वकार मल्हार राखी आहे उनखे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं पुलिस पारां शदीद तशदुद जो निशान बणायो वियो। उन्हनि खे हुन सां गॾु कवरेज दौरान जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि खे बि जेको आहे तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं पुलिस जेको आहे चकरियुनि में इहो जेको बदतरीन तशदुद जो निशानो बणायो। उन दौरान पुलिस कंहिंखे बि जेको आहे एहतजाज करण न पई ॾे, गॾोगॾु सहाफ़ियुनि ते पिणु पुलिस जेका आहे कड़की पई ऐं पुलिस पारां अच्छा, शाहिद इहो ॿुधाइजो हिन वक़्तु सूरत हाल छा आहे ऐं ॿुधाए पियो वञे त ही पुरअमन एहतजाज हुयो, त तव्हांखे छा थो लॻे त ही पुरअमन एहतजाज हुयो, छो पुलिस लठबाज़ी कई आहे? जी बिल्कुलु, हिन एहतजाज जी हिकिड़ी वॾी कड़ी इहा हुई त हिननि जो हिकिड़ो नारो हुयो त असां चऊं था त जेके हुननि लॻाया त तुंहिंजो नारो मुंहिंजो नारो भाईचारो, तंहिं बावजूदि जेको आहे पुलिस हिननि खे जेको आहे शदीद तशदुद निशानो बणायो। पुरअमन सूरत हाल हुई, का बि क़िस्म जी कशीदगी कोन हुई, सूरत हाल बिल्कुलु जेका आहे साफ़ सुथरी हुई। तंहिं बावजूदि जेको आहे DIG जेको आहे साउथ समेत पुलिस जा जेके आहिनि सभई एहलकार जेके आहिनि प्रेस क्लब अॻियां पहुची विया ऐं प्रेस क्लब जो गेट पिणु तोड़ण जी कोशिशि कई, छो जो मुज़ाहिरीन समेत जेके सहाफ़ी हुते मौजूदु हुया त उहे बि जेको आहे जंहिं महिल पुलिस कड़की पई त अंदरि प्रेस क्लब दाख़िल करण जी कोशिशि थी त उन दौरान जेको आहे उन्हनि ते तशदुद थियो ऐं हिन वक़्तु बि सूरत हाल जेका उहा कशीदगी वारी आहे। ज़ैनब मार्केट भरिसां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेका अॻुवान आहिनि उन्हनि ते जेको आहे पुलिस उन्हनि में चक्रियूं हलंदड़ आहिनि। ठीकु आहे शायदि, तव्हांजी वॾी महिरबानी।